नासिन वाक़िया आगे कंदासीं। पीटीआई बाक़ी मेंबरनि खे डी सीट करण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजियां करे छॾी आहे। पीटीआई पाण शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पीटीआई जा बाक़ी मेंबर डी सीट थी विया आहिनि। हुन चयो त आख़िरकार इलेक्शन कमीशन लोटनि खे अंजाम ताईं पहुचाए छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कई पिया। पीटीआई बाक़ी मेंबरनि खे डी सीट करण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजियां करे छॾी आहे। पीटीआई पाण शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पीटीआई जा बाक़ी मेंबर डी सीट थी विया आहिनि। हुन चयो त आख़िरकार इलेक्शन कमीशन लोटनि खे अंजाम ताईं पहुचाए छॾियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। पीटीआई बाक़ी मेंबरनि खे डी सीट करण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजियां करे छॾी आहे। पीटीआई पाण शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पीटीआई जा बाक़ी मेंबर डी सीट थी विया आहिनि। हुन चयो त आख़िरकार इलेक्शन कमीशन लोटनि खे अंजाम ताईं पहुचाए छॾियो। आगाह कई पिया कि पीटीआई बाग़ी मेंबरनि खे डी सीट करण वारे इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजियां करे छॾी आहे। पीटीआई पाण शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त पीटीआई जा बाक़ी मेंबर डी सीट थी विया आहिनि। हुन चयो त आख़िरकार इलेक्शन कमीशन लोटनि खे अंजाम ताईं पहुचाए छॾियो।